जो जाम साहब लग गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ हादीबिश क्लाशारीअ में जिथे अॼु असां स्कूल जी विज़िट कई आहे त स्कूल जेको आहे सो हिते मास्तर मौजूदु कोन्हे को सिंध गवर्नमेंट तरफ़ां जेको आहे सो मुसलसल स्कूलनि जी मोकलनि जे बावजूदि 1 अप्रैल ते जॾहिं स्कूलनि जूं वरी जेको आहे सो मोकलूं ख़तमु थी स्कूल शुरू थिया आहिनि उन जे बावजूदि बि हिते को बि उस्ताद मौजूदु कोन्हे। तव्हांखे असां स्कूल जी विज़िट कराईंदासीं। तव्हां ॾिसो पिया त स्कूल बिल्कुलु ख़ाली आहे, को बि हिते उस्ताद मौजूदु न आहे, को बि शागिर्द मौजूदु कोन्हे को, बिल्कुलु स्कूल हिते ख़ाली लॻो पियो आहे। उस्ताद कोन आयो आहे। टाइम घणो थियो आहे हींअर? टाइम 10:15 थिया आहिनि। 10:15 थिया आहिनि। उस्ताद जो नालो छा आहे? उस्ताद हिकिड़ो आहे मोहम्मद अमीन जट, ॿियो एजाज़ अली विस्तड़ो। अच्छा, न आयो आहे स्कूल? न, डेली न ईंदो आहे या अॼु न आया आहिनि? कल्ह असां कोन आयासीं, कल्ह त स्कूल खुलियो हो। अच्छा, पोइ अॼु उस्ताद न हुया? कल्ह उस्ताद आया जहिड़ो। अच्छा, ठीकु आहे। कोन आया आहिनि। कोन आया आहिनि? तव्हां वेठा आहियो पढ़ाई जे लाइ? न आया आहिनि? न। ॿारड़ा जेके पढ़ण जे लाइ हिते 10 साढा 10 जो टाइम थियो आहे। 2 अप्रैल आहे अॼु ऐं जेको आहे सो हिते ॿारड़ा अॼु 10:30 बजे ताईं हिते उस्तादनि जे इंतज़ार में वेठा आहिनि, पर उस्ताद जेको आहे सो मौजूदु कोन्हनि पढ़ाइण जे लाइ। असां तइलीम खातो जेको दावा करे थो तइलीम जे हवाले सां ज़िला शहीद बिनराबाद में, पर तव्हां अॼु ॾिसो पिया स्कूल वीडियो में त हिते उस्ताद मौजूदु कोन्हे ॿारनि जे पढ़ण जे लाइ। असां जेको आहे सो एजुकेशन मिनिस्टर सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त अहिड़ा घोसरू उस्तादनि खे जेको आहे सो नौकरीअ मां बरतरफ़ कयो वञे। कैमरामैन शहज़ाद अली मंगे सां गॾु एडी मंगी, मेरा टीवी न्यूज़ जाम साहब।